तहफ़ुज़ अज़ादारी कौंसिल सिंध जे सूबाई जनरल सेक्रेटरी सलमान अली लगारी चयो आहे त सिंध हुकूमत अज़ादारनि जा मसला हल करण में मुकम्मल तौर ते नाकाम नज़र अची रही आहे। सिंध हुकूमत तरफ़ां हर साल मुहर्रमुल हराम जे इंतज़ामनि खे हतमी शक्ल ॾियण जे लाइ मख़सूस फंड जारी कयो वेंदो आहे, जेको हिन भेरे जारी न कयो वियो आहे। सिंध में शदीद बारिशुनि खां पोइ कराची खां कश्मीर ताईं हर हिकु नंढे तोड़े वॾे शहर में गटरनि ऐं बरसात जो पाणी रोडनि ते बीठल आहे, जंहिंखे नेकाल कराइण में सूबाई हुकूमत मुकम्मल तौर ते नाकाम नज़र अची रही आहे। सलमान अली लगारी जो वधीक चवण हो त मुहर्रमुल हराम जे महीने में बिजली जी लोड शेडिंग में 50% इज़ाफ़ो कयो वियो आहे, जंहिंजे करे अज़ादारनि खे शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। इन्हनि जो चवण हो त असां मुतालबो था करियूं त हंगामी बुनियादनि ते पूरे सूबे में अज़ादारनि जा मसला हल कया वञनि ऐं 9 ऐं 10 मुहर्रमुल हराम ते पुलिस सां गॾोगॾु रेंजर्स खे बि सिक्योरिटी जे लाइ तैनात कयो वञे ऐं मोबाइल सर्विस बंदि न कई वञे त जीअं अवाम खे मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो न पवे।